JWC पारां बरसात मुतासिरनि जे लाइ रिलीफ कैंप छटरी चौक ते जेका क़ाइमु कई वई आहे, जिते जेको आहे वक़्तन ब वक़्तन जेको आहे हितां जा जेके बाशऊर ऐं ज़िम्मेवार माण्हू आहिनि पंहिंजे सिंध वासियुनि सां गॾोगॾु उन्हनि जी ख़िदमत करण लाइ जज़्बो रखनि था। उहे जेको आहे हिते पंहिंजो पंहिंजो हिसो मिलाइण में तावन जो सिलसिलो जेको आहे जारी रखियो आहे। ॾाढी ख़ुशी थी त हिन ॾुखे वक़्त में अवां पंहिंजे माण्हुनि जी सार लधी आहे ऐं उन माण्हुनि जे लाइ पंहिंजा एफर्ट्स कयो था ऐं तमामु हिकिड़ो सुठो क़दम आहे। मां ॿियनि खे बि इन शइ जी कंदुमि त उहे इनकरेज कनि हिक ॿिए खे त हिन ॾुखे वक़्त में को बि माण्हू हिक ॿिए खे ॾिसण जे बजाए अॻिते वधे, सुठे कम में जेको अॻिते वधे थो माण्हू उनजो साथ बि ॾिए ऐं उन सां गॾोगॾु उनखे इनकरेज करे ऐं गॾोगॾु उन सां पाण बि हिकिड़ी नई हिकिड़ी तंज़ीम खणी हिकिड़ो को अहिड़ो इदारो ठाहे अॻिते हले जीअं असांजे माण्हुनि जी हिन ॾुखे वक़्त में मदद थी सघे। मां पंहिंजे तरफ़ां बि अव्हांखे कुझु न कुझु मां डोनेट कंदुसि ताकी जीअं अॻिते तव्हांखे बि इंकरेजमेंट मिले ऐं सभिनी माण्हुनि जूं तव्हांखे दुआऊं मिलनि। महिरबानी। समाजी तंज़ीम JWC पारां मुनक़िद कयो आहे प्रोग्राम, जंहिंमें ॿोझ सतायल ऐं बरसाति सबबु जेके मुतासिर माण्हू थिया आहिनि उन्हनि जी माली ऐं जेका बि सहायता ऐं उन सामान जे हवाले सां या खाइण पीअण जूं शयूं जेके आहिनि उहे हिन समाजी तंज़ीम पारां गॾु कयूं वञनि थियूं ऐं तमामु घणी सॼी जेका बि पब्लिक आहे उनखे असां इहा रिक्वेस्ट कयूं था त वधि खां वधि मदद कयो हिन कम में, हिन कार ख़ैर में, ताकी जेके डिज़र्वेबल कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे डिज़र्विंग माण्हू आहिनि जेके शेल्टरलेस थी विया आहिनि, उन्हनि जा अजा ऐं घर रही चुका आहिनि ऐं उन्हनि जा घर जेके आहिनि हींअर बरसाति ऐं ॿोर जे पाणी जे अंदरि आहिनि ऐं उहे बेयारू मददगार आहिनि, अलाह जे आसरे वेठा आहिनि। तमामु वस वारनि खे ऐं असांजा जेका सिविल सोसाइटी समाजी अॻुवान जेके बि आहिनि तंज़ीमूं उन या माण्हुनि खे असां इहो ई गुज़ारिश कयूं था उन्हनि जी मदद जेतिरे खां जेतिरी थी सघे तव्हां उन्हनि जी मदद कयो ताकी असां गॾिजी सॼी हिन ॾुखी घड़ी में पंहिंजी क़ौम जो साथ ॾेई सघूं। क्रेस जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि जो इहो ई चवणो त JWC पारां जेका हीअ क़ाइमु कयल कैंप आहे इहो हिकिड़ो साराह जोॻो अमल आहे ऐं जेके मुखैर हज़रात आहिनि उन्हनि खे घुरिजे त हिन में पंहिंजो पंहिंजो हिसो मिलाइनि त जीअं जेके बरसाति मुतासिरीन आहिनि उन्हनि जी मदद थी सघे। कैमरा टीम सां गॾु अली जाफ़री, सेंटिवी न्यूज़, खैरपुर।